पॉइंट ऑफ ऑर्डर में अज असां जेका गूंज हली रही है साइफर 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 उन जी असां अज ॻाल्हि कंदासीं। आज़म खान जो बयान ऐं उन खां पोइ हिकिड़ो नओं बयानियो 170 खां मथे केस कम न आया त हाणे हुकूमत साइफर कढी हुन रखियो आहे साम्हूं ऐं हुन ते वॾो बयानियो ठाहियो आहे 2 ॾींहंनि जे दौरान। ऐं को वज़ीर अहिड़ो न आहे जेको जंहिं प्रेस कॉन्फ्रेंस न कई हुजे, को माण्हू अहिड़ो न बचियो आहे, को चैनल अहिड़ो न आहे, को सहाफ़ी अहिड़ो न आहे जंहिं साइफर साइफर जी रट न हई हुजे। पर इहा साइफर छा आहे ऐं इहो साइफर छा हुयो? इमरान ख़ान जी हुकूमत जॾहिं उनजो ख़ात्मो थियो अप्रैल में, त उन हिकिड़े जलसे में हिकिड़ो पर्चो जलसे जे दौरान उन माण्हुनि खां लहरायो, चई इहा हिकिड़ी अमरीकी साज़िश आहे। ऐं हुनजे सफ़ीर, असांजे हिकिड़े सफ़ीर खे इहो बाक़ाइदा चयो हुयो त असां रिजीम चेंज करण वञूं था ऐं इहो साइफर हिकिड़ो मोकिलियो वियो हुन सफ़ीर जे तरफ़ां वज़ारत ख़ारजा खे, परॾेही वज़ारत खे। ऐं उन खां पोइ इहो साइफर ट्रांसलेट कयो वियो ऐं उनमें जेको कुझु लिखियलु हुयो उहो पब्लिक कयो वियो। त हुनमें इहो हुयो त छा सवालात थिया सफ़ीर ऐं अमरीकी उहिदेदार जे विच में, ऐं उन खां पोइ इहा साज़िश करार ॾिनी वई त इमरान ख़ान जी जेका हुकूमत चेंज थी वई आहे उहो हिकिड़ी अमरीकी साज़िश आहे। इहो बयानियो इमरान ख़ान जी तरफ़ां ठाहियो वियो ऐं उन खां पोइ सॼो माहौल इहो थी वियो त अमरीका ऐं पाकिस्तानी जेका 13 जमाती इतिहाद आहे PDM ऐं उन्हनि सां जेका मुलाक़ातूं थियूं हुयूं अमरीकी सफ़ीर जी, उन खां पोइ इहो सॼो कुझु तब्दील थियो माहौल ऐं उनमें सभु मुलविसन छा थियो। साइफर जी इहा कहाणी हाणे आज़म ख़ान जेको तक़रीबन 1 महीने खां वधीक लापता रहियो ऐं हू रुपोश रहियो या गायब रहियो। सुप्रीम कोर्ट में समाअत बि हुई आज़म ख़ान जे हवाले सां, पर हाणे जेको हुनजो हिकिड़ो स्टेटमेंट साम्हूं आयो आहे, स्टेटमेंट 164 बि आहे, 161 बि आहे, त उहो साम्हूं इहो आयो आहे त इमरान ख़ान इहो साइफर जाणे वाणे ऐं साज़िश तहत पाकिस्तानी अवाम खे गुमराह करण जे लाइ इहो साइफर जारी कयो। इन जी का हक़ीक़त कोन्हे ऐं अहिड़ी शयूं हुन में लिखियल आहिनि। छा इहो हक़ीक़त ऐं इहो बयानियो ठाहियो वियो इमरान ख़ान जी तरफ़ां त इहो जेको साइफर हुयो इहो इन जी हक़ीक़त न हुई। इन हवाले सां हुकूमत हाणे बेचैन इहा आहे त इमरान ख़ान खे कीअं क़ाबू कजे ऐं इमरान ख़ान जे हवाले सां जेको बि माना जल्द खां जल्द अगस्त खां पहिरें हुकूमत ख़तम थियण खां पहिरें को अहिड़ो केस हुजे जंहिंमें इमरान ख़ान गिरफ़्तार थी वञे। पूरी कुवत सां हुकूमत जी इहा कोशिश आहे त कुझु न कुझु ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि खे करणो पवंदो। इन ई हवाले सां छा सूरत हाल आहे ऐं छा इमरान ख़ान गिरफ़्तार थी वेंदो साइफर वारे केस में या इन में कुझु बि न थींदो ऐं इहो हिकिड़ो बयानियो कुझु ॾींहं रहंदो ऐं हुन खां पोइ इहो ख़तम थी वेंदो। FIA छा करे सघे थी ऐं हिन हवाले सां छा कार्रवाई थी सघे थी? असांखे जॉइन कयो आहे इस्लामाबाद खां नुमाइंदा ख़ुसूसी KTN असद साइफर माना 2 ॾींहंनि खां हेॾी शिदत सां को सहाफ़ी न बचियो आहे, को माना हिकिड़ो बयानियो ठाहियो वियो आहे त भई यस जेका अमरीकी साज़िश करार ॾिनी हुई इमरान ख़ान उहा उन में का हक़ीक़त न हुई। छा बयान ॾिनो आज़म ख़ान ऐं आज़म ख़ान अॼुकल्ह किथे आहे? बिल्कुलु मनोहर साहब, साइफर वारो जेको बयानियो आहे उहो हिन वक़्तु ईअं सम्झे त ॼण इंटरनेशनल मीडिया जी बि ॼण हिकिड़ी ज़ीनत बणिजी वियो आहे। मक़ामी मीडिया त हुनखे काफ़ी जेको आहे सो उछाले पई ऐं जीअं ई 164 वारो बयान आज़म ख़ान जेको अॻूणो प्रिंसिपल सेक्रेटरी हो अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जो, उनजो जीअं ई बयान साम्हूं आयो त उन बयान जा कुझु हिसा फौरी तौर ते मीडिया खे बि अणसिधी तरह जारी कया विया ऐं जीअं हुनखे मीडिया हुन ते भरपूर आवाज़ उथारे हुन ते ॻाल्हाए, छाकाणि जो सॼो जेको बेतमादी वारी रिथ अॻूणी हुकूमत जो वञणु इहो सॼो मामिलो उन सां ॻंढियल हो। इमरान ख़ान खे ख़बर हुई, इन करे उन जेको इस्लामाबाद में हिकिड़ो तमामु वॾो जलसो कयो हो ऐं उन जलसे में इहो ख़तु लहिरायो हो। साइफर जेको ख़तु हो, जेके साइफर चवंदा आहिनि, ऐं जेको तव्हांजे पाकिस्तानी सफ़ीर लिखी मोकिलियो हो, हालांकि उहो हिकिड़ो अहिड़ो डॉक्यूमेंट आहे जेको इमरान ख़ान खे ज़ाहिर न करणु खपंदो हो। इहो ई हुकूमत बि इन ते मौक़िफ़ वरितो आहे। इन तरह जा ॿुधायो पियो वञे त
ॿ केस इमरान ख़ान ते दाख़िल कया पिया वञनि ऐं हिन वक़्तु FIA उनखे हिकिड़ो नोटिस बि उन ते ॾेई छॾियो आहे। उहो ई साइफ़र जो जेको अहम किरदारु हो उहो आज़म ख़ान हो जेको काफ़ी ॾींहं खां मुबैना तौर ते गुम हो या लापता हो। उनजी FIR बि दाख़िल थी वई उनजे गुम थियण जी जेका उन 164 जो बयानु ॾियण खां पोइ उहा FIR बि हाणे रद्द थी वई आहे। उन FIR जी का कानूनी हैसियत न आहे। हुन चयो त मां कंहिं दोस्त जे घर तरसियल हुउमि ऐं हाणे जीअं ई वापसि आयो त उन समूरो जेको 164 जो बयानु जेको ॾिनो आहे उहो समूरो बयानु ॼण इमरान ख़ान मथां हिकिड़ो वधीक गवाह हुकूमत खे या एस्टेब्लिशमेंट खे हथु अची वियो आहे। ऐं ज़ाहिरी तौर ते हुन समूरो जेको मुनर साहिब जेको समूरो मामिलो आहे उहो इमरान ख़ान ते ॾिनो आहे ऐं उनखे साइफ़र खे हुन सियासी मक़सदनि जे लाइ कूड़ो ड्रामो करार ॾिनो आहे ऐं उनखे अमेरिका ख़िलाफ़ु जेका साज़िश आहे उनखे हिन ग़लति रंग करार ॾिनो वियो आहे। हुन चवणो त मूं इमरान ख़ान खे रोकियो बि हुयो पर उन बावजूद बि हुन असांखे ख़तु वापसि न कयो। असां सिर्फ़ु हुनखे ॾेखारियो छाकाणि जो साइफ़र हिकिड़ो अहिड़ो हूंदो आहे जेको या त परॾेही वज़ीर ॾिसी सघे थो, परॾेही सेक्रेटरी ॾिसी सघे थो ऐं उनखां पोइ वज़ीर आज़म, न त उनखे को क़ौमी सलामती जो माण्हू खां जेको मेंबर हूंदो उन खां सवाइ को बि उनखे न पियो ॾिसी सघे। पर उहो साइफ़र जेको हिकिड़े जलसे में लहिरायो वियो उन सां मुल्क जी हिकिड़ी उन वक़्तु बदनामी थी, अवाम में बि ग़म ऐं गुस्से जी हिकिड़ी लहर पैदा थी। पर हीउ जेको समूरो आज़म ख़ान जे बयान खां पोइ उन वटि समूरो हिकिड़ो इहो जेको ड्रामो आहे, हिकिड़ो जेको राज़ आहे या हिकिड़ो इंकशाफ़ आहे उहो पधिरो थी वियो आहे। हाणे आज़म ख़ान 1 महीने जे गुम थियण खां पोइ ज़ाहिर थियो ऐं उन बयानु ॾिनो। इन ते त वरी हिकिड़ो इहो अञा अलॻि बहस आहे। पोइ जीअं मुख़्तलिफ़ तव्हां ॾिसो था त माज़ी में जेल मां अचनि पिया ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कनि पिया, हीअ बि ईअं ई हिकिड़ो ज़ाहिर थियो ऐं 164 जो बयानु ॾेई छॾियो आहे हुन। ऐं हिकिड़ी आख़िरी कोशिशि आहे त PTI जी क़यादत खे या इमरान ख़ान खे जेल तरफ़ मोकिलण जी या नाअहली जी सज़ा ॾियारण जे लाइ उनखे नाअहल करण जे लाइ हिकिड़ी आख़िरी जेका कोशिशि आहे। छो त हीअ हाणे हुकूमत वञण में के बाक़ी चंद ॾींहं बचा आहिनि। 8 तारीख़ ते असेंबली तहलील थियण वञे पई जेको ज़रियनि बि तस्दीक कई आहे ऐं इन सिलसिले में क़ौमी असेंबली जो इजलास बि तलब कयो वियो आहे। इहो इजलास ॿुधायो पियो वञे त आख़िरी इजलास आहे ऐं 8 मुसलसिल इहो इजलास 20 ॾींहं हलायो वेंदो। हिन में कुझु मोकलूं बि आहिनि ऐं इजलास जेको आहे 8 तारीख़ ते इहो असेंबली तहलील थियण ताईं आख़िरी तस्वीर कढाए ऐं अलविदा चई वेंदो। इन दौरान निगरान हुकूमत बची वेंदी। पर इन खां अॻु इमरान ख़ान खे वधीक हथीको करण जे लाइ आज़म ख़ान खे साम्हूं आंदो वियो आहे ऐं जंहिंजो बयानु सॼो ॾींहुं TV ते भलियो आहे ऐं मुख़्तलिफ़ इदारनि मुख़्तलिफ़ चैनल्स ते भलियो आहे, रिपोर्ट थियो आहे ऐं हुन में हुन समूरो जेको FIA छा कार्रवाई करे सघे थी? ॾिसो, इन में हिकु त 2 केस दाख़िल करण जो फ़ैसिलो थियो आहे जेको असांखे ॿुधायो वियो आहे त 2 केस दाख़िल थींदा ऐं इहो हिकिड़ो क़ौमी राज़ आहे। उनखे ज़ाहिर करण ते घटि में घटि जेका सज़ा आहे उहा इब्तिदाई तौर ते 2 साल ॿुधाई पई वञे त घटि में घटि जेका सज़ा आहे कानूनी माहिर आहे उन जी ख़िलाफ़ वर्ज़ी तहत इहो मुक़दमो कयो वेंदो। जी सवाल रिपीट कजो। मां चयो सीक्रेट एक्ट जी ख़िलाफ़ वर्ज़ी जे हवाले। हाँ बिल्कुल इहो ई आहे जो हींअर बि थोरी देरि अॻु में जेको प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे उन प्रेस कॉन्फ्रेंस में कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ इहो वाज़े चयो आहे त सीक्रेट एक्ट तहत इमरान ख़ान ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वेंदो ऐं हुनजे लाइ जेको तयारियूं मुकमिल थी वियूं आहिनि ऐं उन सीक्रेट एक्ट तहत ई हुनजी इहा जेका सज़ा आहे सज़ा 2 क़िस्मनि जी आहे। हिकिड़े में सज़ा जेको कानूनी माहिर ॿुधाइनि था त 2 साल ऐं ॿिए में 4 साल आहे ऐं उन ॿिन्ही सज़ाउनि वारा केस तयारु कया पिया वञनि। ऐं ज़ाहिर आहे त हिकिड़ो इहो क़ौमी राज़ आहे जेको ज़ाहिर कयो वियो आहे ऐं उनखे वरी उन ई ज़ाहिर कंदड़ ई हिन में फांसी न थी सघंदी। हिन में जी न फांसी हिन में न आहे। हिन में इहा छाकाणि जो हिन में को जेको एक्ट लॻल आहे उन में सज़ा का वधि में वधि एतिरी आहे। 10-15 ॾींहंनि में माना हिन फ़ैसिलो अची वेंदो। एॾो क्विक लॻे थो त हे को 10-15 ॾींहंनि में फ़ैसिलो बि थी वेंदो। ॾिसो 10-15 ॾींहं न रुॻो हिन केस जा पर 10-15 ॾींहंनि में ॿिया बि केसिस अहिड़ा आहिनि जिन जा फ़ैसिला अची वेंदा ऐं इमरान ख़ान खे जो FIA बि तलब कयो आहे ऐं तोशा ख़ान केस बि रोज़ानो जी बुनियाद ते हाणे हलंदो। इन करे हाणे जेके 150 ॿिया बि केस दाख़िल थियल आहिनि जीअं तव्हां इंट्रो में ॿुधायो शुरूआती त उहे समूरा केस बि हाणे वाइंड अप थियण तरफ़ वञनि पिया ऐं ज़ाहिर आहे त उन्हनि केसनि में हर केस में 1-1 महीने जी सज़ा बि थिए त तक़रीबन 170 महीना सिर्फ़ इहो ई थी आहे। बसि गॾियल तौर ते ईअं सम्झो त जेको आहे उमिरि क़ैदी थी वई।
हाँ एतिरियूं माना जेके आहिनि इलेक्शन खां हिनखे ॿाहिरि रखण जो PTI जी क़यादत खे ॿाहिरि रखण जो जेको फ़ैसिलो थियो आहे, माना मां तव्हांखे अञा हिकिड़ी अॼु अञा ॻाल्हि तव्हां सम्झो था त एॾो ख़ौफ़ आहे हुकूमत खे PTI सां, माना आख़िर ताईं हुनजी कोशिश हूंदी त इमरान ख़ान इलेक्शन कैंपेन में ॿाहिरि न हुजे बसि कीअं बि। ॾिसो, मां त तव्हां सां अञा हिकिड़ी वधीक ॻाल्हि पियो कयां त जेको हींअर थोरी देरि अॻु में असांजी इलेक्शन कमीशन जे अॻवाननि सां मुलाक़ात थी आहे ऐं इहा मुलाक़ात बिना कैमरा जी हुई। उन्हनि में उन्हनि हिकु ॿिनि शयुनि जो इशारो ॾिनो जेके इंतिहाई असांजे लाइ बि हैरान कंदड़ हुयूं, छाकाणि जो इहे शयूं पहिरियों भेरो उन्हनि ॿुधायो। उन्हनि हिकु ॿुधायो त असां इलेक्शन जे लाइ मुकमिल तयारी करे वरिती आहे, मुकमिल साज़ो सामान सां असीं हींअर हिन वक़्तु इलेक्शन कमीशन लेस आहे जी चइबो आहे। उन खां पोइ इमरान ख़ान खे जेको बेट जो निशान आहे उहो हिन भेरे न ॾिनो वेंदो, छाकाणि जो जॾहिं बेट जो निशान बल्ले जो निशान न हूंदो त वोटर त बल्ले ते हिरियल आहिनि, त उनजा जेकॾहिं उमेदवार बि हूंदा त उहे काफ़ी सारा माना जेके ही इंतहाई ख़ौफ़ जी अलामत आहे हिन टाइम हुकूमत जे लाइ बल्ले जो हा निशान। हा ज़ाहिर आहे, ज़ाहिरी तौर ते छाकाणि उनजो हिकिड़ो हुननि कानूनी रीज़न माना ॿुधायो त हाणे जेका 15 जमाती इतिहाद हूंदो, माना 15-16 थी वियूं, माना 16 जमाती जेको इतिहाद हूंदो उनजो हिकिड़ो ई नारो हूंदो इमरान ख़ान। ईअं ई आहे। ॾिसो न, हिननि जी सियासत, हुकूमत जी सियासत, PDM जी सियासत ऐं जेको हीउ सॼो जेको हिकिड़ो चूचूं जो मुरबो गॾु थियल आहे, इन्हनि सभिनी जी सियासत इमरान मुखालिफ़ आहे। ऐं उन सां गॾु अच्छा ॾिसो तव्हां न रुॻो 16 ॿधो पर उनमें इस्टेब्लिशमेंट इमरान उन्हनि सां अच्छा उनमें इस्टेब्लिशमेंट बि गॾु आहे, 15 जमातूं बि गॾु आहिनि ऐं उनमें इलेक्शन कमीशन बि गॾु आहे। इलेक्शन कमीशन में गॾु आहे, चारई सूबाई हुकूमतूं बि उन सां गॾु आहियो न, भले घणी हुननि जूं पार्टियूं अलॻि हुजे, मुख़्तलिफ़ जेके सूबाई हुकूमतूं बि ॼण के इहे इन ई नारे ते पिया हलनि। जंहिं बि वज़ीर खे ॾिसो, जंहिं बि मुशीर खे ॾिसो, प्रेस कॉन्फ्रेंस में शुरूआती तौर ते इमरान ख़ान खां शुरू करे थो, इमरान ख़ान ते ख़तमु करे थो। इहो अच्छा इहो हिकिड़ी माना ख़ौफ़ जी अलामत बि आहे। इहा हालत थी वई आहे त माना हाणे 15 माण्हू गॾिजी हिकिड़े माण्हू खे किराईंदा इलेक्शन में, इहो टोटल इहो बयानियो थींदो। हा बिल्कुलु, बसि हिकिड़े माण्हू खे पीअण ई न ॾिनो वेंदो, किराइण त ॿी ॻाल्हि आहे। जेका सूरत हाल साम्हूं अचे पई त हुनखे इलेक्शन कैंपेन ऐं हलाइण अची इहा वेंदी इलेक्शन हुनखे। ऐं ही माना शफ़ाफ़ इलेक्शन मुल्क में थी वेंदा। हा बिल्कुलु, हिनखे ई इलेक्शन कमीशन जे अॼु सेक्रेटरी उमर हमीद ॿुधायो त इहा ई शफ़ाफ़ इलेक्शन आहे, असांजी भरपूर माना कोशिशि आहे ज़बरदस्त, त शफ़ाफ़। माना असांखे हाणे ई ख़बर आहे त हीउ ज़बरदस्त मज़ाक थियण पियो वञे त सॼी दुनिया खे कीअं ॿुधाईंदा त हीअ असां मज़ाक न कयो आहे। ॾिसो, दुनिया खे मज़ाक हिकिड़ी ॻाल्हि साम्हूं जेका आई आहे त जेके हिन वक़्तु जेके फ़ैसिला थियनि पिया उन्हनि फ़ैसिलनि में न कंहिं ॿाहिरीं दुनिया जो ख़्यालु कयो पियो वञे, न इंसानी हक़नि जो ख़्यालु कयो पियो वञे। जंहिं क़िस्म जा जेके कानून साज़ी कई पई वञे ऐं त उन क़िस्म में हिकिड़ो अखियूं ॿूटे फ़ैसिला कया पिया वञनि त हिन वक़्तु असांखे कुझु बि न आहे ॾिसणो। जेको बयानियो जारी कयो पियो वञे, जेको ॿुधायो पियो वञे त असांखे मुल्क बचाइण एम आहे, पोइ बाक़ी इंसानी हक़नि जूं जेके तंज़ीमूं आहिनि या इंसानी हक़नि ते जेके यूरोपीय यूनियन कमु करे पई या ॿिया इदारा कनि पिया, उन्हनि खे बाद में राज़ी कयो वेंदो, पर पहिरीं असांखे मुल्क बचाइणो आहे। ऐं इमरान ख़ान मुल्क ठीकु खे आहे एतिरो सर, पोइते असां सम्झी वियासीं ऐं असांजा नाज़रीन बि सम्झी वेंदा त कीअं इलेक्शन थींदो ऐं हुकूमत ऐं इस्टेब्लिशमेंट कहिड़े मूड में आहिनि त कीअं इलेक्शन थिए ऐं कीअं हुकूमत ईंदड़ हुकूमत ठहे ऐं मुल्क जो छा हाल थींदो। इहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिन वक़्तु सभिनीनि खे ख़बर आहे त छा हाल थींदो, जीअं हुकूमत छा ईंदी, कीअं हुकूमत ईंदी। थैंक यू वेरी मच। असर असां सां मौजूदु हुयो ऐं सूरत हाल बिल्कुलु वाज़े आहे त सभु टोटल जमातूं ऐं इस्टेब्लिशमेंट ऐं इलेक्शन कमीशन नथो चाहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इलेक्शन में पार्टिसिपेट कनि ऐं पार्टिसिपेट करे ऐं उहो जेको बि इलेक्शन थींदो बसि ठीकु आहे, उहो मुल्क जे लाइ थी वेंदो, फिकर कोन्हे। जेका बि जमहूरियत हूंदी बिस्मिल्लाह, को मसइलो कोन्हे ऐं हुकूमत ऐं अवाम इहा जमहूरियत क़बूल कंदी, छो त मजबूरी आहे अवाम काॾे वञे। ॻाल्हायूं त साइफर ते, ऐं साइफर ते छा सज़ा थी सघंदी, छा सीक्रेट एक्ट जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे न आहे ऐं हिन में केरु केरु अची सघनि था इन ज़द में ऐं छा इहा जेका हलंदी हियरिंग हुनजी उहो केतिरो टाइम वठंदी, छा हिन में दम आहे न आहे, इन ते ॻाल्हि ॿोल क़ानूनी पहलू हिननि जा छा आहिनि। असांखे जॉइन कयो आहे माहिर क़ानून दायन आहिनि बैरिस्टर शबीर शाह साहब असां सां आहिनि। शाह साहब सलाम अलैकुम। वालेकुम सलाम जी मुनव्वर साहब। शाह साहब, बड़ा शोर सुनते थे, अब वो साइफर साइफर का एक दोबारा से बवाल उठा है, एक तूफान हुकूमत की जानिब से बर्पा किया गया है और शायद ही कोई एंकर हो, कोई ऐसा चैनल हो, कोई ऐसा अखबार हो जिसमें साइफर का इस वक्त
हंगामा न हो। क्या कहना चाहेंगे जो हुकूमत इस वक्त बनाने जा रही है एफआईए के थ्रू कि जी एक तो सीक्रेट एक्ट की खिलाफ वर्जी की गई, दूसरा जो साइफर है वो ओरिजिनल वही वाला है या नहीं है? क्या समझते हैं, एफआईए की जुरिस्डिक्शन बनती है या इस केस में आपको कोई दम नहीं लगता? देखिए, मेरे सामने एफआईए की इंक्वायरी रिपोर्ट या वो डॉक्यूमेंट नहीं है जिसपे कोई एफआईआर लॉन्च हुई हो या जिसपे इंक्वायरी सामने हो, बट लेट्स से दैट ऑफिशियल सीक्रेट्स एक्ट इज इन्वोक्ड और उसको इन्वोक किया जा रहा है। सबसे पहले तो ये मैं बता दूं कि ऑफिशियल सीक्रेट्स एक्ट एफआईए के कानून में शेड्यूल में दर्ज है। सो ये बात तो वाज़ेह है कि एफआईए की जुरिस्डिक्शन बनती है। ठीक है जी, अगर आप एफआईए का कानून देखेंगे तो उसमें लिखा हुआ है कि एफआईए को हर उस ऑफेंस पे दी एजेंसी कार्रवाई कर सकती है और इंक्वायरी कर सकती है जो शेड्यूल में जिसका इंदराज हो। तो नंबर 3 पे एफआईए के कानून में ऑफिशियल सीक्रेट्स एक्ट है। तो ये बात तो क्लियर है कि एफआईए ऑफिशियल सीक्रेट्स एक्ट के किसी भी ऑफेंस को इंक्वायर कर सकती है। ठीक है जी। अब ऑफिशियल सीक्रेट्स एक्ट को एग्जामिन कर लेते, उसमें दो बड़े खतरनाक प्रोविजंस है। एक तो स्पाई का है और दूसरा कि किसी एनिमी के साथ मिलके आप मुल्क के सीक्रेट्स शेयर करें। ये दोनों सेपरेट ऑफेंसेस हैं जिनकी सजा डेथ या लाइफ इम्प्रिजनमेंट है। मेरे ख्याल में ये किसी का भी कहना नहीं है कि इन दोनों ऑफेंसेस में इमरान खान साहब चार्ज हैं। सो आई थिंक लेट्स गेट देम आउट ऑफ द पिक्चर कि ना उन पे स्पाइंग का चार्ज है, ना उन पे ऐसा चार्ज है कि वो किसी एनिमी स्टेट के साथ मिलके कोई तो ये अगर इंक्वायरी में तो ये ट्विस्ट नहीं किया जा सकता? इंक्वायरी में अगर एफआईए बाद में अपनी रिपोर्ट जब बनाएगी, अब तो इंक्वायरी होगी, बयानात होंगे, तो उस इस तरफ भी ले जाई जा सकती है इंक्वायरी, ऐसा मुमकिन है? सर, कहने को तो आप कोई भी ऑफेंस इम्प्लीकेट कर सकते हैं और लेकिन थैंक गॉड हमारे पास कोर्ट्स हैं, हमारे पास जुडिशियल सिस्टम है एंड आई स्टिल नॉट लॉस्ट ट्रस्ट इन आवर जुडिशियल सिस्टम, इन आवर जुडिशरी। और अगर इस तरह की कोई हमाकत होगी तो ना सिर्फ उसको लोग रिजेक्ट करेंगे बल्कि कोर्ट्स भी उसको बाहर फेंक देंगी। एंड आई डोंट थिंक हमारी पॉलिटिकल पार्टीज भी इस रूट की तरफ उनको जाना चाहिए। एटलीस्ट टॉकिंग अबाउट पीपल्स पार्टी फॉर इंस्टेंस, कोर्स एक्शन को पीपल्स पार्टी एटलीस्ट इन्डोर्स करेगी या दूसरी जो अच्छा साहब, इसमें ये जो अब ये बवाल उठा है, अब जो ये तूफान उठाया गया है, उसका जो मरकजी किरदार है वो एक साबिक वजीर आजम के पर्सनल सेक्रेटरी आजम खान का 164 का बयान है। तो आप क्या कोई भी जाके 164 का बयान करा सकता है मजिस्ट्रेट के सामने? देखिए, तो जरूर इस बात का इल्म होगा, लेकिन क्योंकि आपके नाजरीन हैं और उनको जो लेमैन हैं उनके सुनने के लिए मैं फिर वाज़ेह कर देता हूँ कि और कई दफा टीवी पे ये बात आ चुकी है कि 161 और 164 में फर्क है। 161 का बयान वो है जो पुलिस के सामने दिया जाता है, जिसमें अमूमन अगर कोई इकबाल जुर्म भी करता है, कन्फेशंस होते हैं, उसकी कोई हैसियत नहीं होती बिकॉज वो पुलिस के सामने दिया जाता है। उसके बरक्स 164 जरा वजनी इसलिए समझा जाता है क्योंकि अमूमन 161 के बयानात को समझा जाता है कि पुलिस के टॉर्चर के तहत या पुलिस के दबाव में आके वो बयान दिया गया है। 164 एक मैजिस्ट्रेट के सामने बयान होता है जिसमें मैजिस्ट्रेट को कानूनी कार्रवाई करनी होती है और ये बातें इंश्योर करनी होती है कि जनाब आप ये बयान कन्फेशनरी स्टेटमेंट दे रहे हैं तो आप पे कोई दबाव तो नहीं। सो ये सारी अगर 164 की कानूनी कार्रवाई जिसमें 6-7 शिटें वो अगर पूरी होती है तो ये स्टेटमेंट ऑन रिकॉर्ड ली जा सकती है। लेकिन मैं आपको एक बात बताऊं कि 164 का मतलब ये नहीं है कि केस सॉल्व हो गया और खत्म हो गया और बस दिस इज द बेस्ट केस। 164 को सिर्फ और सिर्फ ये खासियत हासिल है कि
इकबाल जुर्म जो पुलिस के सामने किया जाता है उसको कंसिडर भी नहीं किया जाता। 164 एक ऐसा इकबाल जुर्म है जिसको बाद में कंसिडर किया जाएगा, खत्म। उसको स्टैम्प कराने के लिए कहते हैं, उसको मजीद मजबूत करने के लिए हम कह सकते हैं आम जबान में कि मजिस्ट्रेट के सामने किया जाता है। सिर्फ और सिर्फ उसकी ये हैसियत है, उसके बाद जिरा होगी। अच्छा, उसके बाद अच्छा, और होगा, कोई भी जाके बगैर किसी मुकदमे, बगैर किसी FIR के ऐसा कोई स्टेटमेंट मजिस्ट्रेट के सामने कलमबंद करा सकता है? देखिए, ड्यूरिंग द कोर्स ऑफ इन्वेस्टिगेशन भी हो सकता है, ये 164 के लफ्जों में है। और मतलब अभी तो कोई ये तो 2 दिन पहले आ गया। इंक्वायरी तो कल इनिशिएट हुई, परसों ये बयान सामने आ गया। तो और मेरे सामने एक डॉक्यूमेंट है जिसमें एक JIT और स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम का जिक्र है और इंक्वायरी नंबर उसमें 2022 का है। सो लगता ये है कि कोई 2022 में इस मामले पे इंक्वायरी बिठाई गई और वो टीम किसी न किसी तहकीकी या नतीजे पे पहुंची है, जो कि कागजात सामने नहीं है, तो इस पे लीगल ओपिनियन नहीं दिया जा सकता कि उसकी जुरिस्डिक्शन क्या है, कैसे हो सकता है। ज्यादा कागज सामने आएंगे या डॉक्यूमेंट्स आएंगे तो उस पर लीगल ओपिनियन दिया जा सकता है, बट इससे जाहिर ये 2022 से इंक्वायरी चल रही है। हाँ, 2022 में, क्योंकि ये 2022 का ही मामला है। और आप समझते हैं कि इसमें जो यानी कि अब ये साइफर का मामला आपको शायद याद हो, नेशनल सिक्योरिटी कमेटी में भी गया था, उसमें भी ये दिखाया गया था, तो वो भी शामिल तफ्तीश हो सकती है इसमें? देखिए, बात यह है कि इस मामले को खामखा इतनी तूल देना, ये अगर वापस मैं ऑफिशियल सीक्रेट्स एक्ट पे आ जाऊं और आपको मुतवज्जा करूं, 2 ऑफेंसेस मैंने आपके सामने रखे, ऐसे हैं स्पाइंग और एनिमी स्टेट के साथ मिलके कोई काम करना, जो मेरा नहीं ख्याल अंडर कंसिडरेशन है। बाकी जो ऑफेंसेस हैं, फॉर एग्जांपल के जनाब, अगर आप 164 के बयान को ही ले लेते हैं कि इनके कब्जे में साइफर है और इन्होंने कभी वापस नहीं दिया और वो इनके पास है, तो उसकी सजा तो मैक्सिमम 2 साल है। सो उस पे कोई इतना बड़ा इशू बनाना, मेरा नहीं ख्याल कि कोई ऐसा ऑफेंस, अनलेस कि जी इसकी 7 साल सजा है, 10 सजा है, ये कि जी आपने कोई स्टेट प्रॉपर्टी या कोई ऐसी इंफॉर्मेशन अपने कंट्रोल या रिटेन की हुई है जो कि आप किसी और को नहीं दे रहे, मैक्सिमम यही है ना ऑफेंस। तो उसकी सजा तो अब यानी कि मेन केस ये बचा कि वो अगर ओरिजिनल कोई साइफर आपके पास से गायब हो गया है तो बस वो सिर्फ वो बन सकता है अपर केस। देखिए ना जी, क्या केस हो सकता है? अगर 164 का बयान मेरे सामने नहीं है, बट जो आपने शेयर किया और सुनने में आ रहा है, तो उसमें इकबाल जुर्म क्या है कि the ex prime minister had in his control the cipher and he has taken it away and he is not giving it back. तो वो एक वो अपने साथ ले गया और वो ये कह रहे हैं, उसमें उन्होंने और बताने वाले ने ये भी ब्रैकेट लगवा दिया उनसे बयान में कि वो वाली वीडियो इस्तेमाल कर लीजिएगा जिसमें इमरान खान साहब कह रहे हैं कि मुझसे वो गायब हो गया। तो बज़ाहिर ये आई थिंक सनसनीखेज ये खबरें या फिर डिस्ट्रस्ट अवाम में फैलाने से बेहतर है, एंड थैंक्स टू यू कि आप अवाम के सामने ये रख रहे हैं इंफॉर्मेशन कि आई थिंक अनलेस दी FIA शेयर कि नहीं जी इन्होंने ये जुर्म किया है जिसकी 10 साल सजा है, मेरे ख्याल में ऑफिशियल सीक्रेट्स एक्ट में फिर तो 2 जुर्म रह जाते हैं कि जी आपने स्टेट प्रॉपर्टी अपने पास रखी हुई है जिसकी सजा 2 साल है। थैंक यू वेरी मच शब्बीर शाह साहब, वरी मेहरबानी। शब्बीर शाह साहब इंतहाई अहम तस्दियो ॾिनो आहे ऐं उन में वाज़े तौर ते उन चयो आहे त साइफर आहे, उन में हाणे जेको इमरान खान ते केस मैक्सिमम थी सघे थो उहो इहो आहे त हुन वटि को अहिड़ो डॉक्यूमेंट हुयो जेको पाण सां खणी वियो
जेका उन जी भंचकड़ी कई आहे त हू 2 साल मैक्सिमम उहो बि हिकिड़ो केस। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में तव्हांखे ॿीहर भलीकार चऊं था ऐं असां ॻाल्हायूं था साइफर ते ऐं साइफर छा हुयो ऐं छा उन जी सज़ा इमरान ख़ान खे मिलंदी या न, ऐं छा साइफर वाकई कुझु सीक्रेट एक्ट जी ख़िलाफ़ वर्जी आहे या न आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़ साहब असांखे ज्वाइन कयो आहे। खोड़ साहब अस्सलाम वालेकुम। जी अदा वालेकुम सलाम। खोड़ साहब छा चवंदव त ही जेको साइफर आहे इन जी लाइ जेको हाणे सीक्रेट एक्ट जी ख़िलाफ़ वर्जी जो केस आई हिन खे हिकिड़ो ग़लति रंग ॾेई आवाम खे बदगुमान करण वारो जेको केस आहे, तव्हां छा था सम्झो त ही सक्सेसफुल थींदो या इहा आख़िरी हुकूमती कोशिश बि नाकाम थींदी? असुल में तो हुकूमती कोशिश काई भी नाकाम न वही आहे। नाकामी पाण आहे। हर टारगेट के अवाम के धोखो भी ॾींदो रहियो आहे, उन्हनि जी बेइज्जती भी कंदो रहियो आहे ऐं पंहिंजे कंहिं टारगेट ते पुॼी भी न सघियो आहे। तो अवाम जे हुकूमत जी काई नाकामी कान्हे, ये नाकामी पंहिंजे इमरान ख़ान जी ख़ुदि थी आहे। जॾहिं लॉन्ग मार्च थो करे हथ में छॾे थो अचे, जॾहिं इस्तीफ़ाऊं थो ॾे त इस्तीफ़ा ॾेई वरी वापसि थो वठे, जॾहिं असेंबली जो जो वोट ऑफ कॉन्फिडेंस मिले थो त वरी हुनखे डिज़ॉल्व थो करे छॾे। ये सभु उनजूं ग़लति हरकतूं उनजी पंहिंजूं कयल आहिनि। उन मुंहिंजो तुंहिंजो ॾोह न आहे। उनजी अक़लमंदी जेका आहे सा टोटल ज़ाहिर थी वई त हू अक़लमंदीअ सां कमु कोन कंदो आहे। रही ॻाल्हि साइफर जी, साइफर जे लाइ मूंखे यादि आहे त उहो जलसो मां ॾिठो हो टीवी ते। उते पहिरियों माण्हू शाह महमूद कुरैशी हो जंहिं उते ॿटाक खईं ऐं वॾे वाक़ई ऐलान कयो त साईं असां अमरीका असीं साज़िश लधी आहे, असां साज़िश लधी आहे जेका इमरान ख़ान जे ख़िलाफ़ थी आहे ऐं मां उहो जेको कागज़ आहे उहो इमरान ख़ान खे ॾिनो आहे जेको हुन पंहिंजे कोट जे खीसे में रखियो आहे। इहा मां तव्हां सभिनी खे ॿुधायां थो। मां हुनखे ॿुधाए चुको आहियां वज़ीर ख़ारजा जी हैसियत में त साईं छा थियो आहे मुल्क में। उन खां पोइ इमरान आयो ऐं इमरान वरी ॿाहिरों ॾेखारियो, कागज़ ॾेखारियो ऐं हुन में अमरीकी साज़िश जो वॾे वाक़ई ॻाल्हियूं कंदो रहियो ऐं घणे वक़्त ताईं, घणनि ॾींहंनि ताईं कंदो रहियो, घणनि ॾींहंनि ताईं कंदो रहियो। वरी पंहिंजे ई बयाननि खे मटाईंदो बि रहियो। वरी कॾहिं कीअं ॻाल्हियूं, कॾहिं कहिड़ियूं ॻाल्हियूं, वरी कॾहिं आर्मी चीफ खे इन्वॉल्व कयईं, वरी कॾहिं अमेरिका खे इन्वॉल्व कयईं, वरी चयईं अमेरिका जो को ॾोह न आहे, आर्मी चीफ जो ॾोह आहे, उन वञी हीअं कयो आहे। त इमरान ख़ान पंहिंजे करतूतनि पंहिंजे कीअं जो लोड़े थो पियो। जंहिंजे करे का हुकूमत जी नाकामी न आहे। अवाम जे साम्हूं इमरान ख़ान जो किरदारु टोटली एक्सपोज थी चुको आहे। अच्छा, तव्हां सम्झो था त ही को सक्सेसफुल थी वेंदो केस ऐं इमरान ख़ान खे हिन में सज़ा थींदी? ॻाल्हि सक्सेसफुल जी कहिड़ी ॻाल्हि आहे? जेकॾहिं किताब में लिखियलु आहे, कंहिं कोड ऑफ कंडक्ट में लिखियलु आहे त इहो ऑफिशियल सीक्रेट एक्ट आहे त पोइ हूंदो। अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं त भला डोनाल्ड ट्रम्प ते ॾिसूं, उन ते बि इहो लॻो त साईं सरकारी डॉक्यूमेंट जो पंहिंजे घर खणी हले वियो, घर खणी वियो हलियो ऐं हुन खां पोइ हुन ते काई केस लॻो आहे। अहिड़े नमूने सां हे जेको आहे सो साइफर खीसे में विझी पोइ ईअं चवे त साईं गुम थी वियो। छो न पियो ॾेखारे हर कंहिंखे? छो न इहा प्रिंट कराई? जेकॾहिं सॼी ॻाल्हि थी बि हुई खोले छो न सॼी क़ौम खे ॿुधाई? कॾहिं पढ़ाई साईं छा हो साइफर में लिखियलु? कंहिंजे साम्हूं आयो? असेंबली जे साम्हूं छो न मोकिली? असेंबली जे साम्हूं उन पढ़ी छो न ॿुधायो? असद कैसर उन कासिम सूरी साहब पढ़ी छो न ॿुधायो? अच्छा, त ही त चवनि था त हाणे त हुकूमत पाण चए थी त हू त 3 माण्हू ॾिसी सघनि था ऐं हुनखे सीक्रेट रखणो हुयो। ठीकु आहे, त पोइ हिन छो क़ौम खे ॿुधायो? हा, न डीकोडिंग कई उन्हनि लफ़्ज़नि खे त डीकोड न कयो उन्हनि आवाम जे साम्हूं। ऐं डीकोड कयो हुजऊं या न कयो हुजऊं, ॻाल्हि इहा आहे त पहिरियों त शाह महमूद कुरैशी जवाबु ॾे। शाह महमूद कुरैशी पंहिंजे एम्बेसडर जंहिंखे अॻु में हू ब्राज़ील में अपॉइंट करे चुको आहे ऐं उहो उते सिर्फ़ु उहो पंहिंजे ट्रांज़िशन पीरियड में हुयो, उहो एम्बेसडर कंहिंसां मिले थो चांहि जी दावत ते, उन खां पोइ ठक करे शाह महमूद कुरैशी थी सघे थो उन ज़ोरीअ लिखायो हुजे त अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि लिखी हेॾे मोकिल, छाकाणि जो हिते असांजे ख़िलाफ़ नो कॉन्फ्रेंस थो हले। पंहिंजे एम्बेसडर लिखियो आहे या अमेरिकन लिखियो आहे? मूंखे पहिरियों त इहा ख़बर हुजणु खपे त इहो असांजे एम्बेसीअ लिखियो ख़त साइफर मोकिलियो, एम्बेसी मोकिलियो या अमेरिकन मोकिलियो? जेकॾहिं पंहिंजनि मोकिलियो आहे त उहो हथरादो बि थी सघे थो।
हाँ पर अच्छा उन जो छा कयूं जेका ही नेशनल सिक्योरिटी कमेटी हिन खे मदाख़लत करार ॾिनो हो उन जो छा कयूं उन में त पोइ बाजवा साहब खे बि सज़ा थींदी जनरल फैज़ खे बि थींदी साईं ॻाल्हि ॿुधो इहा ॻाल्हि मूंखां न पुछो इमरान ख़ान जी सदारत में थियल सलामती काउंसिल जो हिकिड़ो फ़ैसिलो वरी शहबाज शरीफ़ जे सदारत में थियल नेशनल सिक्योरिटी काउंसिल जो कुझु ॿियो फ़ैसिलो मां त फाथो आहियां न एज़ अ अवाम मां त फाथो आहियां अवाम इमरान ख़ान जे हिन धोखेबाज़ीअ में प्रेस रिलीज जेका जारी कई वई हुई उन में त मदाख़लत बाक़ाइदा कंसीडर कयो ऐं उन खां पोइ हिकिड़ो डिमार्च जारी थियो अबा हिकिड़ो मिनट मां उन कैबिनेट जो हिसो न आहियां मां जेको अख़बार में पढ़ियो आहे उन ते बहस करे सघां थो ठीकु आहे मूंखे अंदरूनी कहाणियुनि जी ख़बर न हूंदी आहे इमरान ख़ान जो ॾोह आहे ISPR हिकिड़ी पोइ प्रेस रिलीज जारी कई नेशनल सिक्योरिटी कमेटी खां पोइ उन में हिन साइफर खे मदाख़लत करार ॾेई बाक़ाइदा वॉशिंगटन खे वज़ारत ख़ारजा हिकिड़ो डिमार्च जारी कयो हुयो साईं ॻाल्हि ॿुधो पोइ जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त इमरान ख़ान छो चयो अथई अमेरिका इन्वॉल्व न आहे जेकॾहिं नेशनल सिक्योरिटी काउंसिल ईअं मदाख़लत उन करार ॾिनो त पोइ इमरान ख़ान छो चयो त अमेरिका इन्वॉल्व न आहे हिन में बाजवा इन्वॉल्व आहे सही आहे ऐं ही कोर्ट में बि वियो कोर्ट में मौजूद आहे हरूभरू ॻाल्हि खे गड़बड़ न ॾिजो ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं नेशनल सिक्योरिटी काउंसिल में मदाख़लत कई आहे मदाख़लत ऐं साज़िश में फ़र्क़ु आहे ठीकु साईं मदाख़लत ऐं पीडीएम खे बाजवा त हुन चयो त पीडीएम खे इस्तेमालु कयो आहे मुंहिंजी हुकूमत कराइण जे लाइ बाजवा ऐं पीडीएम वारा टाउट आहिनि उन्हनि जा साईं असीं टाउट हाणे साबित थिए थो न हू त हाणे साबित थिए थो माफ़ कजो साईं टाउट जो लफ़्ज़ वापसि वठो टाउट जो लफ़्ज़ तव्हां वापसि वठो असीं न आहियूं कंहिंजा टाउट जेकॾहिं हुयो त इमरान ख़ान हुयो सर मां नथो चवां साईं ॾिसो ॻाल्हि तव्हां रिपीट कयो न तव्हां टाउट खां ॿियो बि को लफ़्ज़ इस्तेमालु करे सघो मां अल्फाज़ पंहिंजा वापसि वठां थो मुंहिंजो न आहे स्टेटमेंट उन्हनि जे ज़रिए हलो असां इन्हनि खे इन्हनि जे ज़रिए बाजवा साज़िश कई मुजाहिदा टाउट जे लफ़्ज़ खां सवाइ ॿियो बि कुझु थी सघे पियो हा टाउट जो लफ़्ज़ बेइज़ती जो लफ़्ज़ आहे न आहियूं असां कंहिंजा टाउट जेकॾहिं ही हुयो त उहो बाजवा जो टाउट इमरान ख़ान पाण हुयो सही आहे त ही हाणे त ही 15 जमाती इतिहाद ऐं ही सॼो कुझु साइफर ते जेको ॻाल्हाइनि था त हू लॻे ईअं थो त 15 जमाती इतिहाद हाणे सिर्फ़ और सिर्फ़ उन्हनि जो बयानियो इहो ई आहे त इमरान ख़ान कीअं इलेक्शन खां पहिरियों अंदरि थी वञे ऐं असां आराम सां इलेक्शन विढ़ूं साईं माफ़ कजो हिन महिल 15 जमाती इतिहाद एक्चुअली पाकिस्तान जी नेशनल हुकूमत आहे पाकिस्तान जी क़िस्मत में पहिरियों दफ़ो इहो थियो आहे त सभु जमातूं जेके आहिनि से हुकूमत सां आहिनि जेका अपोज़िशन आहे सा बि फ्रेंडली अपोज़िशन आहे ऐं ॿियूं सभु जमातूं जेके असेंबली में आहिनि उहे सभु इतिहाद में गॾु इहो पाकिस्तान जे लाइ एक्चुअली सुनहरी मौक़ो आहे इमरान ख़ान साहब खां सवाइ इमरान ख़ान इस्तीफ़ा शुदा आहे उनजो जेको बाग़ी ग्रुप आहे PTI जो उहो असेंबली जो किरदारु अदा करे थो असेंबली ॾे थी इनखे नेशनल गवर्नमेंट चइबो आहे तो महिरबानी फरमायो इन्हनि 15 जमातुनि जे कॾहिं गॾु को इतिहाद कयो आहे त ख़राबु ॻाल्हि कान्हे ॿी ॻाल्हि न ख़राबु ॻाल्हि बि नाहे ख़राबु ॻाल्हि असां नथा चऊं असां चऊं था त ही जेको हिकिड़ो एजेंडो आहे टोटल हिकिड़ो एजेंडो हिकिड़ो नारो रहिजी वियो आहे इलेक्शन में न सिर्फ़ इमरान ख़ान कंदासीं सभु बाक़ी छा बचियो आहे अच्छा इमरान ख़ान जो वॾा इमरान ख़ान जो छो हूंदो नैरेटिव ॿियनि जे लाइ चोरा धाड़ेला चोरा धाड़ेला उहो ई चवऊं था न अवाम जे लाइ त हिकिड़ो ई नारो बचियो आहे न इलेक्शन कैंपेन जेका 15 जमातूं हलाईंदियूं उनजो हिकिड़ो ई नारो हूंदो त कीअं इमरान ख़ान इहो कयो आहे इमरान ख़ान इहो कयो आहे 15 जमातूं बाक़ी को मंशूर कोन्हे छा मंशूर बचियो आहे जेकॾहिं चवणो हूंदो त ज़रूरु चवंदासीं कॾहिं मुशरफ हुयो त असां मुशरफ चवंदा हुआसीं न हाणे इमरान ख़ान चवंदासीं छो न चऊं हा जॾहिं नवाज़ शरीफ़ हुयो ज़रदारी साहब चवंदो हो ज़रदारी साहब नवाज़ शरीफ़ चवंदो हो ॻाल्हि किथां खां हली किथे था हलायो इमरान ख़ान जी ॻाल्हि ते रुकजो त मां तव्हां सां ॻाल्हाईंदुसि न त ख़ुदा हाफ़िज़ जी अच्छा इमरान असां उते न वञो अच्छा असां इत्यादियुनि ते न
तवञो हलो ठीकु आहे अॻिते हलो। तव्हां ॻाल्हायो इमरान ख़ान ते, उनजे कूड़ ते, उनजे साइफर ते, उनजे ड्रामे ते, जंहिं ते हू पाण इन ड्रामे खां पोइ ते हटी वियो आहे। उन पाण चयो आहे त अमेरिका इन्वॉल्व न हुई। उन पाण चयो आहे त साईं इहा ॻाल्हि ईअं न आहे, मां उन्हनि सां वधीक पंहिंजा तालुकात बहितर करणु चाहियां थो। जॾहिं तालुकात बहितर करणु चाहे पोइ त उन ते इल्ज़ाम छो पियो हणे? इहो इमरान ख़ान पियो हणे, साम्हूं मुझ कुरैशी पियो हणे, मां कोन्हे पियो हणां। त हाणे तव्हां छा था सम्झो त इहो साइफर वारो जेको हुकूमत बयानियो, हाणे मां कुझु सम्झां, हाणे वेंदी मामिलो अवाम वटि, अवाम जंहिंखे वोट ॾींदो अलाह कंदो उहो कामयाबु थींदो। न इमरान ख़ान खे हिन में सज़ा थी वेंदी, हथ वथ कटंदा या गर्दन, माना हिन में छा थींदो? उहो कोर्टनि जो मसइलो आहे, उनमें मां छो वेही कमेंट कयां? मां ईअं छो वेही चवां त हुनखे हीअ सज़ा मिले? अवामी तव्हां चओ त अवाम पाण फ़ैसिलो कंदी हाणे ईंदड़ इलेक्शन में, त वोटनि जो फ़ैसिलो अवाम कंदो। हलो ओ बाबा, ओ साईं KTN, इहो फ़ैसिलो वोटनि जो अवाम कंदो, बाक़ी क्रिमिनल केसिस जो फ़ैसिलो कोर्टूं कंदियूं आहिनि। बिल्कुलु इहा सही आहे, बिल्कुलु। थैंक यू वेरी मच निसार फड़ोस साहब असां सां मौजूदु हुयो ऐं वाज़े तौर ते हुन चयो त इमरान ख़ान अमरीका जे लाइ वाज़े तौर ते चयो हुयो त अमरीका हाणे साज़िश न कई आहे, पंहिंजे बयानीअ खां फिरी चुको हो ऐं इन करे हाणे जेको इहा सूरत हाल आहे, आवाम फ़ैसिलो कंदी त इलेक्शन में त केरु इहो कंहिंजो बयानियो खटी अॻिते हलंदो। त इहा ई सूरत हाल आहे। हिते वठूं था शॉर्ट ब्रेक खां पोइ इहो प्रोग्राम कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में ॿीहर तव्हांखे भलीकार चऊं था। साइफर ते असां ॻाल्हायूं था, उहो साइफर जेको अमरीकी साज़िश करार ॾिनो वियो हुयो ऐं नेशनल सिक्योरिटी कमेटी हुनखे मदाख़लत चयो हुयो ऐं उन खां पोइ हिकिड़ो डिमार्च बि जारी थियो। हाणे आज़म ख़ान जेको साम्हूं आयो आहे, पर्सनल सेक्रेटरी साबिक़ अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जो, ऐं उनजो बयान, उन खां पोइ हुकूमत जेको बयानियो एस्टेब्लिश कयो आहे उन ते असां ॻाल्हि ॿोल कयूं था। असांखे जॉइन कयो आहे पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे अॻवान मियां अज़ीम साहब। अज़ीम साहब अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। मियां साहब क्या कहना चाहेंगे, ये जो अब एक मरतबा फिर शो उठा है, तो क्या सिर्फ बयानिया इस्टेब्लिश किया जा रहा है या इसके तहत आप समझते हैं कि कुछ हो भी सकेगा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। देखें, बयानिया बिल्कुल नहीं है, ये हकाइक पे मबनी है। साइफर जो इन्होंने खुद, ये खान साहब का बयानिया था, ये उन्होंने देखें अपने मफाद के लिए। मैंने आपके पहले भी प्रोग्रामों में हमेशा ये कहता रहा हूँ कि खान साहब अपनी ज़ात के अलावा और कुछ भी नहीं सोचते। उन्होंने जब ये देखा उस वक़्त कि हमारी हुकूमत जा रही है, तो उन्होंने ये नहीं देखा, ये गैर सियासी बात नहीं है। ये खान साहब हमेशा 4 साल जब तक ये इक़्तिदार में रहे हैं, ये ऐसी गलती करते रहे हैं जो मुल्क को भी नुकसान होता रहा है, इनको भी खुद होता रहा है और पार्टी को भी होता रहा है, और उसका नतीजा आपके सामने। जहाँ तक साइफर की बात है, देखें ये बड़ी क्लियर बात है कि खान साहब ने अपनी ज़ात के लिए इतना बड़ा रिस्क लिया, और पाकिस्तान का जो अमेरिका हमारे साथ मुसलसल कई सालों से हमारा वो एक दोस्त की शक्ल में है, और हम उसके साथ अपने खारजी मामलात बड़े अच्छे तरीके से कर रहे थे, और खान साहब ने आकर सिर्फ अमेरिका नहीं, पूरे पाकिस्तान के साथ, चाइना के साथ, सऊदी अरब के साथ, सबके साथ ताल्लुक जो है ना, वो इन्होंने हर मुमकिन हद तक इन्होंने खराब करने की कोशिश की है, अपनी नालायकी से, अपनी बेवकूफ़ी से। तो बात ये है कि जहां तक आजाद फॉरेन पॉलिसी चला रहे थे खान साहब, आप समझते ऐसा मुमकिन था कि कोई इस्टेब्लिशमेंट, कोई और इदारा इमरान खान के साथ खारजा पॉलिसी में शामिल नहीं था? आजाद खारजा पॉलिसी थी पाकिस्तान की। देखें आपका ये जो सवाल है, ये डबल लफ्जों में तो नहीं करना चाहिए, बड़े क्लियर लफ्जों में आप करें। बात ये है कि जिन अदारों की आप बात कर रहे हैं, बड़ी क्लियर ये बात है कि वो भी इनको समझाने की बड़ी कोशिश कर रहे हैं, वो भी बड़ी कोशिश करते रहे हैं कि खान साहब किसी तरीके से जो वो कहते थे वो भी मुल्क के मफाद में कहते थे, लेकिन खान साहब की ये एक आदत है कि वो अपनी ही मर्जी करते हैं। वो खान साहब तो किसी की बात मानते ही नहीं है, खान साहब उनकी भी कब बात मानते रहे। तो खारजा पॉलिसी जो है, बिल्कुल खारजा पॉलिसी के ऊपर जो वजीर आज़म साहब होते हैं, उनको बकायदा जो वजारत खारजा है वहां पे उनको ब्रीफिंग दी जाती है,
लेकिन ये उनकी ब्रीफिंग लेने के लिए भी उस वक्त तैयार नहीं थे। ये जो साइफर वाला जो इन्होंने उस वक्त अपने जलसे के अंदर जो वो ब्लैंड खत को उस वक्त पता नहीं उसके अंदर कोई कुछ तहरीर भी था या नहीं, या बाद में तहरीर की है, तो इन्होंने जब वो लहराया था तो ये इन्होंने एक बयानिया बकायदा शाह महमूद कुरैशी और सारी इनकी कैबिनेट ने बैठकर ये एक बयानिया बनाया था कि अब हमारी हुकूमत तो जा रही है, लेकिन हम एक ऐसा बयानिया बनाएं जिसके साथ हम ये जो पीडीएम है इनको हम बदनाम कर सकें। और इनकी उस वक्त जब इन्होंने ये खत को लहराया था तो उस वक्त ये पाकिस्तान फौज के ऊपर इन्होंने कोई, लेकिन मियां साहब जिस तरीके से अब इसको सामने लाया गया है, आप नहीं समझते कि एक शख्स जो कि 1-1.25 महीने से गायब था, उसकी एफआईआर कटी हुई थी और फिर अचानक से मजिस्ट्रेट के सामने वो पेश हो गया पूरा तैयारी के साथ, फिर उसका 164 भी हो गया, 161 भी हो गया, एफआईए ने इंक्वायरी भी शुरू कर दी, तो ये तो बाकायदा एक प्लान लग रहा है ना, बहुत पूरा मंसूबा बंदी लग रही है। तो सीधी सीधी इसमें अगर आप कहेंगे कि नहीं है तो क्या मतलब इससे क्या कामयाबी हासिल हो सकेगी? सिर्फ ये कि इस चीज को उसको बयानिए को रद्द करने के लिए ये और बयानिया क्रिएट किया गया, बाकी इसका कोई फायदा तो नहीं होगा इमरान खान को, कोई नुकसान तो नहीं हो सकता इससे? नहीं, इसमें देखिए पहली बात तो ये है कि इमरान साहब को फायदा हो या पाकिस्तान को फायदा होना चाहिए या इमरान साहब को फायदा होना चाहिए, सोचना ये चाहिए। बात ये है कि मुझे ये बताएं कि उस वक्त अमेरिका के वजारत खारजा ने स्टेटमेंट देने की उनको क्यों जरूरत पड़ी कि हमारा ऐसा कोई किरदार नहीं है इस हुकूमत को चेंज करने में, ना ही हमारी कोई ऐसी स्टेटमेंट है, तो उस वक्त अमेरिका के वजारत खारजा को क्यों जरूरत पड़ी थी? ये जो पाकिस्तान में हुआ है ये खान साहब की अपना सारा प्लान किया हुआ ये बयानिया था। इंतहाई हसास मामला है। मैं थोड़ा सा आगे बढ़ाऊं इस बात को। नेशनल सिक्योरिटी कमेटी की बाकायदा फिर उसके बाद मीटिंग होती है और एक अलामिया जारी होता है। नेशनल सिक्योरिटी कमेटी आपको पता है उसमें कौन कौन अफराद होते हैं। उसमें बाजवा साहब थे, उसमें जनरल फैज भी थे, उसमें और भी लोग थे, उसमें दीगर बहरिया और फजाइया के लोग भी होते हैं। उसका एक मुश्तरका अलामिया जारी हुआ जिसमें इस साइफर को मदाखलत करार दिया गया। तो क्या वहां तक जाएगी सजा या नहीं जाएगी? उस वक्त के DGISPR ने उस कमेटी के बाद जब ये कमेटी के अंदर ये पेश किया गया तो उस वक्त आप DGISPR की जो प्रेस कॉन्फ्रेंस थी वो निकाल के देखें, उसके अंदर बकायदा उन्होंने ये भी कहा था। उस दिन प्रेस कॉन्फ्रेंस नहीं हुई, अलामिया तो बिल्कुल सबके सामने था। वो अलामिया तो सब जगह पड़ा हुआ है जिसमें इसको मदाखलत करार दिया। फिर उस पर एक्शन ये हुआ कि वजारत खारजा ने एक डिमार्च जारी किया। नहीं, तो इसमें आप देखें, इसमें गौरतलब जो बात है वो ये है कि जो बात की है, देखें मैं आपको मेरी सिर्फ 1 मिनट मुझे टाइम दे दें। मैं ये गुजारिश करना चाहता हूँ उस कमेटी के अंदर जो इन्होंने लेटर पेश किया वो लेटर इन्होंने खुद बनाया था या कि वो अमेरिका से आया था, ये गौरतलब बात है। अब उसके ऊपर इन्वेस्टिगेशन होनी है कि साइफर जो कि पब्लिक के अंदर उसको पब्लिक शो नहीं किया जा सकता, लेकिन देखने वाली ये बात है अब ये इन्वेस्टिगेशन बाकी है कि जो लेटर इन्होंने कमेटी के अंदर पेश किया था क्या वो लेटर इन्होंने खुद बनाया हुआ था या कहीं अमेरिका से किसी ने हमें भेजा था। गौरतलब ये बात है अब FIA के पास जो मामला जा चुका है जिसकी इन्वेस्टिगेशन जारी है वो उस प्रोसेस के अंदर आजम खान साहब ने जो स्टेटमेंट दी है, जो 64 के बयान उन्होंने मजिस्ट्रेट के आगे जो अपना बयान दिया है उस बयान के अंदर तो एक एविडेंस आई है हमारे पास, लेकिन कमेटी ने ये इन्वेस्टिगेशन नहीं की थी कि ये लेटर अमेरिका से आया है या देखें उस वक्त का कोई भी वजीर आजम हो उसके ऊपर बिलीव करना चाहिए। उस वक्त के वजारत खारजा तो जो थे वो शाह महमूद कुरैशी साहब थे, तो इन दोनों के खिलाफ ये जो प्रोसेस है वो होना चाहिए, इन्वेस्टिगेशन होनी चाहिए। अब मुल्क का इस वक्त का वजीर आजम बिलावल भुट्टो साहब अगर कोई बात कहेंगे तो वो मानी जाएगी। तो शाह महमूद कुरैशी साहब उस कमेटी के अंदर मौजूद थे, उस कमेटी के अंदर वजीर आजम साहब मौजूद थे। वजीर आजम हुए नहीं है बिलावल भुट्टो, अभी वजीर खारजा वजीर खारजा साहब अगर कोई बात कहें, जिम्मेदार एक बंदा अगर कोई बात कह रहा है, वजीर आजम इमरान खान साहब उस कमेटी में थे, उस कमेटी में
शाह महमूद कुरैशी साहब थे, तो दोनों ने ये लेटर जब पेश किया तो उस वक्त जो फौज के सरबराह थे वो भी मौजूद थे, सब मौजूद थे, तो वो लेटर को देखा गया। उस लेटर को पढ़ने के बाद ये कहा गया कि ये लेटर के अंदर जो आपने बात कर रहे हैं वो बात हो सकती है, लेकिन ये बात नहीं है कि वो लेटर किसने बनाया है, उसको उसका मतन किसने तैयार किया है। कह रहा हूँ कि हमारी जो सीक्रेट एजेंसी है, दुनिया की टॉप सीक्रेट एजेंसी, इतने ही मासूम होते हैं कि मान लेते हैं चीज जैसे ही आती है अगर किसी सियासी हुकूमत की तरफ से, तो उसको इसी मासूमियत के साथ एक्सेप्ट कर लेते हैं। वो बड़ी मासूमियत आपको किसी ने नहीं किया, एक्सेप्ट किसी ने नहीं किया। देखें उन्हीं दिनों में मैं ये गुजारिश कर रहा हूँ, उसके बाद आप देखें सुप्रीम कोर्ट तक में जमा है वो। नहीं, सुप्रीम कोर्ट में जमा है तो मुझे ये बताएं, सुप्रीम कोर्ट में अगर जमा है तो सुप्रीम कोर्ट में तो वो पब्लिक डॉक्यूमेंट बन जाना चाहिए। वो सुप्रीम कोर्ट में अगर सुप्रीम कोर्ट में है तो वो अगर खान साहब ने ये FIA के अंदर जो अभी मामला गया है तो ये इन्वेस्टिगेशन अभी खान साहब, अगर वो सब कुछ खान साहब का बयानिया दुरुस्त था तो FIA के अंदर जो इन्वेस्टिगेशन अब हो रही है तो वो बिल्कुल क्लियर हो जाएगी बात। अगर खान साहब ने अपने मफाद के लिए, अपने इक़्तिदार के लिए पाकिस्तान की खारजा पॉलिसी को दांव पे लगाया है तो फिर खान साहब को सजा मिलनी चाहिए। और आप समझते हैं कि ये 8 अगस्त से पहले ये सजा हो जाएगी? देखें ये तो FIR की देखें FIA की जो इन्वेस्टिगेशन है ये उसके ऊपर डिपेंड करता है। अब देखें जो आजम खान साहब की स्टेटमेंट है, उस स्टेटमेंट जो उन्होंने दी है, अब खान साहब भी इन्वेस्टिगेशन के लिए बिल्कुल जब आएंगे, उनकी जो नेक्स्ट डेट है, और शाह महमूद कुरैशी साहब भी आएंगे और बाकी भी लोगों को जब बुलाया जाएगा इस इन्वेस्टिगेशन के अंदर शामिल होंगे तो बिल्कुल ये सजा मिलनी चाहिए, जल्द से जल्द दायरा फैलाना चाहिए। वो भी इससे दायरा फैल सकता है, इसमें नेशनल सिक्योरिटी कमेटी को भी बुला लेना चाहिए कि आपने क्या देखा था और आपने क्या देख के ये सब कुछ किया था। तो ये मशवरा भी मेरे ख्याल से दे दे हुकूमत को। आप देखें बात ये है कि FIA के अंदर उनके ऐनी शाहिद है, वो सबूत उनके सामने पेश हुआ था, वो बता सकेंगे। देखें सबसे पहले ये जो साइफर जो सामने आया था, जो कमेटी के सामने आया था, या अब सुप्रीम कोर्ट के अंदर है, या जो जब खान साहब ने इसको छुपा दिया, तो ये सारी चीजें इन्वेस्टिगेशन के अंदर शामिल हैं। जब इन्वेस्टिगेशन का प्रोसेस अब शुरू हुआ है तो उसके अंदर बिल्कुल ये सारी चीजें बताई जाएंगी। उस वक्त मुझे ये बताएं, उस वक्त जो अपोजिशन लीडर था उसको उस कमेटी में क्यों नहीं शामिल किया गया? उस वक्त जो मियां मोहम्मद शहबाज शरीफ साहब हैं उनको उस कमेटी में क्यों नहीं बुलाया गया था? इस वक्त के अपोजिशन लीडर को कहां शामिल किया जाता है? नहीं, बिल्कुल वो कमेटी का हिस्सा है। जो अपोजिशन लीडर होता है वो उस कमेटी का मेंबर है, वो बिल्कुल उसमें शामिल होता है। उनको क्यों नहीं बुलाया गया? अभी 2 नेशनल सिक्योरिटी कमेटी के इजलास हो चुके हैं, उसमें कौन सा अपोजिशन लीडर शरीक हुआ है? बताइए जरा, नाम ले। बिल्कुल अपोजिशन लीडर को बिल्कुल बुलाया जाता है। अगर वो अपनी मर्जी से नहीं आता तो एक लहदा बात है, या किसी मसरूफियत से नहीं आ सकते। मियां साहब थैंक यू वेरी मच, बहुत शुक्रिया, थैंक यू वेरी मच। हमारे पास टाइम की कमी है, थैंक यू। मियां अजीम साहब असांखे हुयो पाकिस्तान मुस्लिम लीग नून जो अॻुवाण, वाज़े हुन मौक़िफ़ इख्तियार कयो त बिल्कुल इन जी इन्वेस्टिगेशन थियण खपे, ऐं जेका भी इन्वेस्टिगेशन थे वो आवाम जे साम्हूं भी अचे। वाज़े तौर ते इमरान खान पाकिस्तान जे जेका ख़ारजा पॉलिसी आहे उनखे नुक़सान पहुचायो आहे ऐं उन जे हवाले सां तहक़ीक़ात ज़रूर थियण खपनि। हिते असांजो प्रोग्राम अॼु जो पॉइंट ऑफ ऑर्डर पुॼाणी ते पहुतो। पंहिंजी फीडबैक पॉइंट ऑफ ऑर्डर जे हवाले सां ज़रूर ॾिजो ऐं ज़रूर पंहिंजा मसला ॿुधायो, असां पॉइंट ऑफ ऑर्डर में उठारींदासीं। ख़ुदा हाफ़िज़।